अस्सलाम वालेकुम दोस्तों, याली में दोस्तों ख़्याल तो उम्मीद कयां थो ठीक ठाक हूंदा। दोस्तों इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामा जे बाबति। दोस्तों सिंधी ड्रामा जेको आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में रिकॉर्डिंग कया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ लोकेशन ते तयारु कया वेंदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी ड्रामा जेके हली रहिया आहिनि हिन वक़्तु टाप ते वेरनि जो वस्ती सिंधी ड्रामो, जंहिंजो डायरेक्टर आहे ख़ालिद शाह ऐं ख़ालिद शाह नौरोज़ फ़िरोज़ नौरोज़ शिरोज़ में जेको आहे त रिकॉर्डिंग हली रही आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हू सुठो ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजूस्तान लाड जेको आहे त रिकॉर्डिंग करे रहियो आहे लाड़काने शहर में नई फिल्म ठहियली। ऐं दोस्तों मजूसता लाड हिन वक़्तु मजूसता लाड जी फिल्मियूं टाप ते रिकॉर्डिंग थी रहियूं लाड़काने शहर में। ऐं घणी में घणियूं फिल्मियूं मजूसता लाड करे रहियो आहे ऐं ॿिया डायरेक्टर बि करे रहिया आहिनि, पर जेको आहे त हीउ टाप ते करे रहियो आहे ऐं हिन जूं फिल्मियूं तमामु सुठियूं ज़बरदस्त हली रहियूं आहिनि। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको आहे त रिकॉर्डिंग करे रहियो आहे त माशाअल्लाह जेको आहे त हिन जी फिल्म हली रहियूं आहिनि ऐं शौक़ सां माण्हू रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी ड्रामा तमामु सुठी टाप ते हली रहिया आहिनि KTN ते, सिंध ते। ऐं जेके आम फिल्मूं करे रहिया आहिनि दोस्त, उन्हनि जूं फिल्मी दोस्तनि जूं सुठियूं थियूं हलनि ऐं यूट्यूब ते बि दोस्त अपलोड करे रहिया आहिनि मीडिया हली रहिया आहिनि। माशाअल्लाह सभु डायरेक्टर जेको आहे त कमु भलो करे रहिया आहिनि, टाप ते करे रहिया आहिनि ऐं अलाह साईं हुनखे कामयाबी ॾींदो इंशाअल्लाह। असां बि हुननि सां गॾु आहियूं। मौला तव्हांखे पंतनि पाक ख़ुशि रखे, महिरबानी।